नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के रानीपुर में खबर ईंदा हलूं तो रानीपुर परसा गोठ संडू सोलंकी जे रहवासी इरशाद अली सोलंकी नेशनल प्रेस क्लब रानीपुर पहुंची एहतजाज कंदे चयो त 7 महीना अॻु मुंहिंजे पुट शाहिद अली सोलंकी बीलार बिरादरी जे तलाक याफ़ता औरत सां पसंद जो परणो कयो हो। उन तां औरत जो अॻूणो मुड़स लाज अली बेलार मचिड़ जी असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए रहियो है। लाज अली बेलार एजाज अली सोलंकी ऐं मदद सोलंकी के पैसा ॾेई असां जो जीअण जंजाल करे छॾियो है। गुज़िरियल ॾींहुं असां मथां कोर्ट सगोरी में हाज़िरी तां वापसी खां पोइ हमलो कयो वियो ऐं चयो त लाज अली बेलार एजाज अली सोलंकी मदद सोलंकी के पैसा ॾिना आहिनि। असां खे ख़तरो आहे त लाज अली बेलार एजाज अली सोलंकी मदद सोलंकी असां खे माराए छॾींदा। इन्हनि IG सिंध DIG सखर SSP खैरपुर के अपील कई है त नोटिस वठी असां खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।